चिनासिन हिते हिकु ॿी अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। तालीम बाबति वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत हेठि तालीम वारनि वज़ीरनि जो इजलास थियो आहे। मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वियो। सॼे मुल्क में तालीमी इदारा खुलियल रहंदा। इजलास में इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो वियो। तालीमी इदारा बंदि करण जी ज़रूरत नाहे, तालीम वारनि वज़ीरनि जो इहो चवणु हुयो। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। तालीम बाबति वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत हेठि तालीम वारनि सूबाई वज़ीरनि जो इजलास थियो आहे। मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वियो। सॼे मुल्क में तालीमी इदारा खुलियल रहंदा। इजलास में इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ थियो आहे। तालीमी इदारा बंदि करण जी ज़रूरत नाहे, तालीम वारनि वज़ीरनि जो इहो चवणु हुयो। के अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। तालीम बाबति वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत हेठि तालीम वारनि वज़ीरनि जो इजलास थियो आहे। मुख़्तलिफ़ मामलनि ते इजलास में गौर वीचार कयो वियो। सॼे मुल्क में तालीमी इदारा खुलियल रहंदा। इजलास में इतफ़ाक़ कयो वियो।